अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। जीअं त अॼु असांजो टॉपिक आहे इंट्रोडक्शन अबाउट पाइथन लैंग्वेज फॉर बिगनर्स। ऐं उन खां पहिरियों मां तव्हांखे पंहिंजो इंट्रोडक्शन कंदो रहंदो हलां त मुंहिंजो नालो तनवीर साले आहे फ्रॉम तालका ठरी मीरवा। ऐं मां महबूबा जो तमामु घणो थोराइतो आहियां जंहिं मूंखे पंहिंजे प्लेटफॉर्म ते वीडियो अपलोड करण जी इजाज़त ॾिनी। हाणे अचो त पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं। व्हाट इज़ पाइथन? पाइथन इज़ अ इंटरप्रिटेड हाई लेवल लैंग्वेज। पाइथन जेका आहे इंटरप्रिटेड हाई लेवल लैंग्वेज आहे। हाई लेवल लैंग्वेज मतिलबु जीअं जेका उहा लैंग्वेज जेका कंप्यूटर खां परे हुजे ऐं इंसान जे सम्झ में अचे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां इंग्लिश असांजी पंहिंजी सम्झो ॿोली आहे, जीअं इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियूं लिटरली, ईअं असां को प्रोग्राम लिखंदासीं जीअं हेलो वर्ड था लिखूं। हेलो वर्ड खे इंटरप्रीटर छा हूंदो आहे, रन कराईंदो आहे प्रोग्राम खे ऐं असांखे आउटपुट ॾींदो आहे। इंटरप्रीटेड हाई लेवल लैंग्वेज उन जे करे था चऊं। प्रोग्रामिंग लैंग्वेज फॉर जनरल पर्पज़ प्रोग्रामिंग, हीअ हिकु ख़ासि पर्पज़ जे लाइ प्रोग्रामिंग हूंदी आहे। जीअं तव्हां गेम डेवलपमेंट था कयो त गेम डेवलपमेंट पाइथन जे ज़रिए करे था सघो। गेम डेवलपमेंट आहे या तव्हां वेबसाइट वेब डेवलपमेंट करे था सघो, उहा बि तव्हां हिकु ई लैंग्वेज पाइथन जे ज़रिए करे था सघो। क्रिएटेड बाय ग्यूडो वेन रोनसन एंड फर्स्ट रिलीज़ इन 1991। जेका फर्स्ट रिलीज़ कई वई पाइथन प्रोग्रामिंग खे, स्टार्टिंग त उनखे टाइम 1999 खां कई वई, पर हिन खे जेको रिलीज़ कयो वियो उहो 1991 में रिलीज़ कयो वियो। ऐं इन जो पाइथन सॉफ्टवेयर बि ॾिनो वियो 1993 शायदि 94 में। इट इज़ डायनामिक एंड ईज़ी टू यूज़। इहा जेका हूंदी आहे तमामु सहिंजी आहे ऑपरेट करणु। जेकॾहिं पाइथन लैंग्वेज जे वर्जन्स जी ॻाल्हि कयूं त अॼु ताईं जेके पाइथन जा 2 वर्जन अची चुका आहिनि, जीअं पाइथन 2 ऐं पाइथन 3। पाइथन 3 3.9 पाइथन ताईं अची चुको आहे। अॼु जो वीडियो हिते ख़तमु थियो। ऐं जेकॾहिं तव्हां पाइथन लैंग्वेज सिखणु चाहियो था, सिखण जा ख़्वाहिशमंद आहियो, ऐं छो त मां बि पाण लर्नर आहियां, मां बि सिखी रहियो आहियां इहे लैंग्वेज प्रोग्रामिंग या बेश स्क्रिप्टिंग थी वई वग़ैरह, लिनक्स थी वियो या टर्मक्स जूं कमांड्स, मां बि पाण बिगनर आहियां। उनजे करे मां तव्हांखे कोर्स प्रोवाइड नथो करे सघां। ऐं हीअ वीडियो मूं सिर्फ़ु जस्ट इंट्रोडक्शन जे लाइ ठाहियो आहे। जेकॾहिं तव्हांखे पाइथन जो कोर्स करिणो आहे त मां लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। जेतिरियूं बि लैंग्वेजिस आहिनि उन्हनि जो कोर्स तव्हांखे फ्रीअ में उतां तव्हां तयारी करे था सघो। उते तव्हांखे हर शइ रिसोर्सिस हर शइ मिलंदा, उन्हनि में फ्रीअ में तव्हां उते कोर्स करे था सघो। पंहिंजो सिर्फ़ु ईमेल रजिस्ट्रेशन थ्रू अकाउंट ठाहिणो पवंदो तव्हांखे। उहो अकाउंट क्रिएट करे उते तव्हां पंहिंजे पाइथन या CSS या जावा स्क्रिप्ट, रूबी थी वई, काफ़ी सारियूं लैंग्वेजिस आहिनि जेके तव्हांजे ज़हन में बि न हूंदियूं। एतिरियूं लैंग्वेजिस अची चुकियूं आहिनि ऐं तमामु घणियूं कम जूं आहिनि जेके उते वञी तव्हां सिखी सघो था।